नाज़िन मटियारी में पीटीआई अगवान हाजी अब्दुल रज़ाक मेमर जी अगवानी में कश्मीरन सां यकजहती तौर सवे गारन ते मटियारी खां सईदाबाद ताईं रैली कढी वई। इन हवाले सां ॾिसूं था बाबू ख़ास खेली जी ही रिपोर्ट। अंदर जो पीटीआई अगवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण की अगवानी में योम इस्तेहसाल के हवाले से कश्मीर से यकजहती तौर एक रैली कढी वही है, जैमें सवें गाड़ियों जो काफ़िलो मटियारी का सईदाबाद ताईं पहुतो है। मुख्तलिफ़ शहरन में हाजी अब्दुल रज़ाक मेमण जो रैली जो भरपूर इस्तक़बाल किया पियो वञे। अचो त रैली में मौजूद अगवान का कुछ वीचार वंडियूं। बी वॾी त महिरबानी हिननि दोस्तनि वीचारनि जी आहे जेके गर्मीअ में मोटरसाइकिलुनि ते जेको आहे हलनि। तव्हां ॾिठो त केतिरा मोहबत ऐं कुर्ब सां आया आहिनि। असांजे कश्मीरी भाउरनि जे जेको आहे सो गॾ जे लाइ हिकिड़ो सबूत ॾिनो आहे त असीं कश्मीरी भाउरनि सां जेको आहे सो गॾु आहियूं। ऐं त इहो बि तव्हां चवंदुसि त पाक फ़ौज जॾहिं बि हुकुम कयो जेकॾहिं किथे वेहणो बि पियो त इंशाअल्लाह ताला मटियारी जो जेको आवाम आहे बाशऊर आवाम आहे ऐं असीं पाण जॾहिं बि हुकुम थींदो त कश्मीरियुनि सां जेके उन्हनि खे छॾाइण जे लाइ जेकॾहिं पाक फ़ौज खे असांजी बि ज़रूरत पई त असीं बिल्कुलु अॻी सिफ़ में हूंदासीं। असां वाज़िब पैगाम इंडिया खे ॾियणु चाहियूं था त अॼु कल्ह बि असां कश्मीर सां गॾु हुआसीं, अॼु बि असां कश्मीर सां गॾु आहियूं ऐं इमरान ख़ान जो जेको वाइदो आहे ऐं जेकी कोशिशि आहे इंशाअल्लाह असां कश्मीर खे पाकिस्तान में शामिल करे रहंदासीं। कश्मीर अकेलो कोन्हे, कश्मीर सां असांजो पूरो पाकिस्तान पूरी सिंध जी आवाम कश्मीर सां गॾु आहे। मोदी खे इहा भुल आहे त कश्मीर अकेलो आहे। सो असीं अॼु असां हाजी रज़ाक मेमण साहब जी अॻवानी में मटियारे में रैली कढूं पिया, जेका भिटशाह खां खैबर आला सईदाबाद वरी वापसि मटियारे ताईं ईंदी। आऊं चाहियां थो त कश्मीर खे असीं इंशाअल्लाह इन ई तारीख़ ते आज़ादु कंदासीं ऐं कश्मीर असांजो आहे, कश्मीर पाकिस्तान जो आहे। ऐं इमरान ख़ान जे क़यादत में असीं इमरान ख़ान खे हर वक़्तु सलाम था करियूं त उन अक़वाम मुत्तहिदा में एतिरो माना घणो कुछ कश्मीर के खिलाफ ॻाल्हायो आहे। कश्मीरी भाउरनि खां जेको मुसलसल एक साल खां डिक्टेटर शैतान मोदी जेको हुननि जा पाणी, हुननि जो रमज़ान, रोज़ा, दवा, दारू, हसैत हर शइ बंदि करे वेठो आहे। त कश्मीरी भाउरनि भेनरुनि ऐं मासूम ॿारनि जो क़त्ले आम जेको कश्मीर में रत जूं नदियूं वहाए छॾियूं नरेंद्र मोदी इंडिया जी गवर्नमेंट RSS जी गवर्नमेंट आहे, हिकिड़ी माना दहशतगर्द तंज़ीम RSS उन जी गवर्नमेंट आहे इंडिया में। योम इस्तेहसाल कश्मीर जे हिसाब सां कढी वई आहे। असांजो बसि इहो ई पैगाम आहे त कश्मीर में जेके ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि, असांजो माण्हू भेनरूं जेके जिन सां ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि, जेके असांजा भाउर सरेआम शहीद कया पिया वञनि, उन्हनि सां इंसाफ़ थी वञे। अब्दुल रज़ाक मेमण जी अॻवानी में योम इस्तेहसाल जे हवाले सां रैली कढी आहे। कश्मीरियुनि जे हक़ में इंडिया जेको पूरो साल थी वियो कश्मीरियुनि जे मथां ज़ुल्म करे रही आहे ऐं जेका उहो पंहिंजो उते ठोके रही आहे, जेके पंहिंजी दहशतगर्द उते फ़ौज मोकिले रही इंडिया। असां पाकिस्तानी क़ौम पाक आर्मी पाक फ़ौज सां गॾु आहियूं, असां कश्मीर सां गॾु आहियूं। योम इस्तेहसाल जे सिलसिले में जेका मटियारी ज़िले में जेका रैली निकिती आहे हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी क़यादत में, उन में जेको आहे असां हीअ जेको योम इस्तेहसाल जे सिलसिले में ये जेका रैली जेका मटियारी खां न्यू सैदाबाद में कढी वई आहे। असीं इन कश्मीर जेके भाइरनि सां असीं इन में हर दुख सुख में गॾु आहियूं।